प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। शनिवार जो ॾींहुं भागन वारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं असांजी श्रद्धा विश्वास पंहिंजे मालिक में गुरुअ में भगवान में थिए थो, उहो ॾींहुं यादि कयूं था। ॾींहं सभु परमात्मा जा आहिनि, पर हिकु हिकु ॾींहं खे पंहिंजी पंहिंजी ख़ासियत हूंदी आहे। कबीर साहिब हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे त भई असांजो परमात्मा जो ही सॼो संसार आहे, इन में परमात्मा सभु हंधि रहंदो आहे। पोइ सुठी जॻह कहिड़ी आहे? घट घट मेरा साईं बसत है, यादि अची वेंदो सलम। पर जंहिं घट में जा घट पिर घट होए, जंहिं घट में जंहिं दिलि में जंहिं जॻह ते भॻवानु प्रगट थिए थो, उहा जॻह वरी ख़ासि आहे। हीअ दरबार सॼी दरबार आहे, ईअं कोन्हे त भई हीअ दरबार जी जॻह सुठी आहे हीअ सुठी कान्हे। पर जिते मूर्ति रखियलु आहे, जिते मंदरु ठहियलु आहे, उहा जॻह मिड़ई ॿियनि जॻहनि खां उते वरी नमस्कार कयूं था, जिते किथे नमस्कार कोन था कयूं। दरबार साॻी आहे, भंडारो बि आहे, किथे वेहण जी जॻह आहे, किथे खाइण जी आहे, किथे घुमण जी आहे, किथे सुम्हण जी आहे। तीअं टाइम सभु साॻियो, ॾींहं सभु साॻिया, पर जंहिं ॾींहुं साईं अवतार वरितो उहो ॾींहुं वरी थोरो आर्तर बि सुठो आहे, सूमर बि सुठो आहे, 7 ई ॾींहं सुठा आहिनि। पर छंछरु छो सुठो आहे? जंहिं ॾींहुं साईं जनमु वरितो। उहो सलोक मूंखे अची वेंदो। कबीर साहिब चयो आहे भई घटि घटि में साईं बसि रहंदो आहे, पर उन घटि तां मां बलहार वञा, उहो घटि थोरो वधीक सुठो चइजे। जंहिं घटि में प्रगट, घटि माना दिलि, घटि माना ॿी काई ॻाल्हि कोन्हे, पर भई तव्हांजे घटि में साईं वेहे, पाण न चवंदा सिंधीअ में त दिलि चओ, घटि चओ, या स्थान चओ, प्लेस चओ, जॻह चओ, जंहिं बि जॻह, जॻहियूं सभु साईं जूं आहिनि, परमात्मा जूं आहिनि। पर जंहिं जॻह ते मूर्ति रखियलु आहे, उहा जॻह थोरी ख़ासि चइजे। उते आरती कयूं था, उते पूॼा कयूं था, उते विहूं था, उते मथो टेकियूं था, जॻह साॻी आहे। ईअं न त भई कोई पहिरीं उते मंदरु जॻह ते उहो भंडारो हूंदो त भई रोटी खाईंदासीं, उते भई बासण जूठा मलबासीं, जॻह साॻी आहे, पर मूर्ति मटे रखीसीं उते। जॻह उहा ई आहे, पहिरीं उते भंडारो हो, हाणे भंडारो खणी हेॾ पासे अची विया, ऐं पहिरीं मूर्ति हिते विच ते हुई, हींअर बि उते आहे सही, पोइ कहिड़ी बि सही सम्झ। पर जंहिं जॻह ते मूर्ति रखियलु आहे, उहा जॻह मिड़ई थोरी ॿियनि जॻहनि खां विशेष मञी थी वञे, छाकाणि त उते साईं वेठो आहे। वेठो सभिनी हंधि आहे, ईअं कोन्हे भई हिते साईं आहे ऐं हिते कोन्हे, ईअं कोन्हे। परमात्मा सभिनी जॻह हूंदी आहे। तीअं छंछरु आर्तर सूमर मंगल सभु ॾींहं सुठा आहिनि, पर जंहिं ॾींहुं छंछरु ॾींहुं साईं जो अवतार थिए थो, उन ॾींहुं विर्तु रखूं था, उन ॾींहुं पूॼा कयूं था, पाठ कयूं था, साईं खे यादि कयूं था, रोज़ ई कंदा आहियूं। पर भई उन ॾींहं जी ॻाल्हि, साईं जन जी ॻाल्हि ॿुधाइनि था। अमर गीत ॿुधायां थो मां साईं टेऊंराम जो। कहिड़ा साईं टेऊंराम साहिबु संत सचे गुण धाम, जेको गुणनि जो भंडार आहे। गुण ऐं भॻवानु, गुण ऐं गुणवान कोई जुदा न आहे। गुणनि वारो हिकिड़ो परमात्मा आहे। कहिड़ा बि गुण आहिनि उहे परमात्मा जा आहिनि। ईअं त 3 गुण हिकिड़ा थींदा आहिनि, सतो गुण, रजो गुण, तमो गुण, पर उन्हनि गुणनि जी ॻाल्हि कान्हे, उहे बि परमात्मा जा आहिनि। उन में वरी भई शील आहे, सबुरु आहे, धीरज आहे, शांती आहे, ज्ञान आहे, ध्यानु आहे, इहे सभु गुण इहे परमात्मा जा आहिनि। परमात्मा बि मन में रहंदो आहे ऐं गुण बि मन में रहंदा आहिनि। जॾहिं जंहिंखे शांती खपे पंहिंजे मन में मिलंदी, ॿाहिरि कोन मिलंदी। सॼी दुनिया घुमी अचो, किथे शांती मिलंदी? मन में मिलंदी। पर जंहिंजे मन में रोशनी आहे, जंहिंजे मन में ज्ञान जो प्रकाश आहे, जंहिंजे मन जी अंदर जी सम्झो ताकी खुली वई आहे, जंहिंखे थोरो ज्ञान थी वियो आहे, उनखे परमात्मा जो बि दर्शन थींदो आहे, गुण बि उनखे मिली वेंदा आहिनि।
अमर गीत ॿुधायां थो मां साईं टेऊंराम जो। साईं टेऊंराम जो संत सचे गुणधाम जो। साईं टेऊंराम साहिब उन परमात्मा खे पातो, गुणनि खे बि पातो, परमात्मा जा स्वरूप बि थिया, गुणनि जा स्वरूप बि थिया। साईं सर्वानंद महाराज जो भजन ईंदो आहे, उन्हनि जो स्वरूप कहिड़ो आहे कि शीतल स्वरूप। ऐं शीतलता गुण आहे। शीतलता माण्हू थधो रहे, निम्रता वारो रहे, कावड़ न करे, क्रोध न करे, ईर्ष्या न करे, राग द्वेष न करे, उनखे गुणवान चइबो आहे। इहे गुण आहिनि, पर माण्हू गुणनि खे धारण करे इन गुणनि जो स्वरूप बणिजी पवंदो आहे। गुण परमात्मा आहिनि, परमात्मा गुणनि जो स्वरूप आहे। ते संत महात्मा उन गुणनि खे धारण कंदा आहिनि, त्याग रखंदा आहिनि, तपस्या कंदा आहिनि, परमात्मा जो भजन कंदा आहिनि, शांति रखंदा आहिनि, सब्र में रहंदा आहिनि। इहे गुण धारण कंदा आहिनि, उन्हनि गुणनि जो स्वरूप थी वेंदा आहिनि। हाणे साईं जे बारे में इहा ख़बर त सभिनी खे आहे, कोई ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। किथे जनमु थियो? शहर खंडूअ में हुई स्वामीअ पवित्र पंहिंजी देह धरी। हीउ जेको पंजनि तत्वनि जो शरीर साईं टेऊंराम साहिब धारण कर किया गया। खंडू शहर में आया माता कृष्णा पिता चेलाराम जे घर। पर ओॾी महिल छा हो, सभिनी खे ॾाढी ख़ुशी हुई। ईअं मां बि चवंदो हुउसि यार कंहिंजे लाइ चइजे ख़ुशी त हर कंहिंजे थींदी आहे न। ॿार तव्हांजे घर में तव्हांखे ख़ुशी न थींदी आहे? पर जिते 25 सालनि खां पोइ ॿार ॼमे उते केतिरी ख़ुशी थींदी आहे तव्हां ॿुधायो। हिकिड़े खे 10 सालनि खां पोइ ॿार ॼाओ, एॾो ॿियो ख़ुशियूं कराए छा? ॿिए शहर खां हेसि ताईं वीचारो मिठाई खणी आयो, ॾाढी ख़ुशी, चई हलो। मुंहिंजो भाई हलण त हाणे हिसाब सां थींदो जॾहिं थींदो। पर केॾी हुनखे ख़ुशी थी। हेॾनि घणेई चिठियूं लिखंदा आहिनि भई 10 साले खां पोइ ॿार थियो, 12 साले खां पोइ 15 साल। साईं टेऊंराम साहिब 25 सालनि खां पोइ। ऐं सो वरी उमिरि घणी हुई माता कृष्णा जी भाई? 50 साल हुई। 50 साल जी सम्झो त ॿुढी माता हुई। पर साईं टेऊंराम जे, साईं टेऊंराम खे बि जनमु ॾिनई। वरी उनखां पोइ सम्झो 3 ॿार ॿिया बि थिया, ईअं न? 9 थिया न, त 5 साईं टेऊंराम, त 5 6 7 8 9 5 ॿार थिया। पहिरीं त 4 ई हुआ न। माता कृष्णा खे 4 ॿार हुआ। जॾहिं शादी करे आई हूंदी 20-25 में, कॾहिं आई त मूंखे वरी तारीख़ यादि कान्हे, लिखियलु आहे। साईं ग्वाललाल महाराज सॼी जीवनी लिखी, मां बि उतां लिखी छॾी। अलाए किथां वरी कापी बि मूंखां खणी आयुमि। मूं लिखी था त जयपुर में ई घणा ॾींहं थिया, हुन मां लिखी। पर वरी कापी खणी अञा आहे मूं वटि एज़ इट इज़, हा न? पई बि आहे, वरी उनखां ठाहे लिखिया। जीवनी किथे मिलंदी कोन भई ईअं भई सभु हंधि मिली वञे न, कंहिंखे ईंदी कान्हे। पर मिड़ई भॻवान जी अहिड़ी दया आहे, माता कृष्णा खे 50 साले में साईं टेऊंराम पैदा थिया। साईं टेऊंराम खां पोइ 20-25 साल ॿार पैदा थियो। जॾहिं माता कृष्णा शादी कई तॾहिं उनखे 4 ॿार थिया। हिकिड़ो वेंसी राम थियो, हिकिड़ो टहल राम थियो, हिकिड़ी ज्ञानी माता थी, हिकु ईश्वरी माता थी, बाबा जन जी माता सम्झो। हाणे उन्हनि खे बि शादी करे 20-22 साल थी विया। कोई ॿार बचो थियनि थोड़ई। केॾी गाॾी थी हले। हाणे 50 साल जी माता थी या 49 साल जी, त हिकिड़ा संत घर में आया शहर खंडूअ में गॾिजी साधू 4। सभिनी हंधा घुरियनि। पर भॻवान जी दया सां केरु ॾिए छो थो? हर को संतनि लाइ वेठो न हूंदो आहे। हिते वारशा में संत ॾाढा घुमंदा आहिनि। सभई थोरे ॾींदा आहियो। कोई ॾींदो आहे, कोई न ॾींदो आहे। कोई चवंदो ईअं, कोई वरी घर आहे पैसा बि मथां ख़र्ची बि ॾींदो आहे, वेही खाओ। ऐं बि किथे किथे घुमी ईंदो आहे, ख़बर पइजी वेंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। पर संत महात्मा घुमनि था, सुठी ॻाल्हि आहे। असांजे इहे रोल आहिनि वीचारा घुमनि था, भिटकी मुआइनि, पर ईअं न आहे। गुरू जी आसीस आहे। संतनि महात्माउनि जो दर्शन कीअं बि थिए, उहा आनंद वारी ॻाल्हि हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। माता कृष्णा वटि 4 जोगी आया। उन्हनि खे उन घर में आणे विहारे रोटी खाराई। रोटी खाराए ऐं पोइ निहारण लॻी। चई मां छा खपई? छा खपई? चई खपे त कुझु न, मन में इच्छा ई कान हुई। तव्हांखे ईअं ई खारायमि, पर तव्हां हींअर 4 वेठा आहियो। मूंखे लॻे थो त मुंहिंजा न पुट 4 वेठा हुजनि। मूंखे बि ख़बर जीवनी थोरी ईंदी आहे। मूंखे बि ईअं मिड़ई धुको हणाईंदो आहे। हिते मां ॾिठुमि रामलीला थी। रामलीला थी त मनु ऐं शतरूप आहे। मनु माना जंहिं असां सभिनी खे पैदा कयो न, मनुअ जे करे असां सभु मानव आहियूं। भॻवान जो ध्यानु वेठो करे, ध्यानु कंदे कंदे
भगवान दर्शनस जी घोर जगी खबई समझो भाई कहिड़ो बि भगवान आयसि शंकर भगवान ब्रह्मा आयसि आख़िर में आयो ऐं न आयो ख़बर ई न पई हुनखे कुझु खपंदो ई न हो ब्रह्मा जो कहिड़ो भगवान जो भगत आहे ऐं वर ॾियणु आयो मूंखां कुझु वठे कोन थो कोई ॻाल्हि न विष्णु भगवान आयो शंकर भगवान आयो टई वापसि मोटी आहे कुझु चई यार त कुझु घुरे ई कोन थो हाणे वरी परब्रह्म परमात्मा लीला ठाहिण जो हिसाबु आहे राम भगवान परब्रह्म पूर्ण परमात्मा जो स्वरूप उहो आयो चई बाबा घोर जेकी खपई अखियूं खोले चई हाणे तूं मिलियो ई ॿियो त कुझु खपंदो न आहे ऐं तुंहिंजे ॾिसण सां माण्हू जे मन जूं इच्छाऊं बि सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि मूंखे का इच्छा आहे बि कान मूंखे का कुझु न हुजे त ॿी ॻाल्हि आहे राज छॾे आहियां मुंहिंजे पुट हा पोटा सभु छॾे आया सभु ख़ुशि आहिनि पंहिंजी मौज में हेॾो राज छॾियो हुनखे ॾेई आयो आहियां पर तोखे ॾिसंदे हिकिड़ी इच्छा पाण थी वई आहे ऐं भॻवान खे ॾिसंदे इच्छा लहंदी आहे हिनखे थी छो ध्रुव खे माना मां जेका बि ॻाल्हि ॿुधाईंदुमि उनखे तव्हां ध्यानु ॾींदा न त पोइ तव्हांखे पूरी सम्झ में ईंदी ध्रुव खे इच्छा हुई भॻवान जो भॼन कयईं भॻवान हुनखे दर्शन ॾिनो भॻवान चयसि तो घुर जेकी खपई ध्रुव खे चई ध्रुव जो साईं तव्हांखे ॾिसण खां पोइ मुंहिंजी इच्छा गुम थी वई आहे छा जी तव्हांखे ॾिसण खां पोइ मुंहिंजी इच्छा हाणे काई रही न आहे चई पहिरीं त हुई न चई पहिरीं त हुई जंहिंजे लाइ मूंखे माउ चमाट हणी करे ॿांह खां छिके करे ऐं धिको ॾेई छॾी पंहिंजे पीउ जी गोद में वेहण ॾिनई त मुंहिंजी इच्छा त थी न पंहिंजे पीउ जी गोद में विहां पंहिंजी माउ वटि सुने पई मन कयो तुंहिंजो ॾसु मिलियो हाणे उहा मूंखे इच्छा रही न आहे हाणे मूंखे को पंहिंजे पीउ जे गोद में विहण जी काई इच्छा रही न त वञी करे मां हंज में चढ़ी विया हींअर मूंखे पीउ वटि वञण जी इच्छा ई कान्हे चई पर तुंहिंजी इच्छा हुई त सही न हाणे वञ तोखे राज मिलंदई तुंहिंजो भाउ तो वटि ईंदो भाउ माना जेको इहो माटेलो थाटेलो अथई पर तुंहिंजो भाउ थी रहंदो ऐं जेका माउ अथई माटेली साटेली इहा बि माटेली साटेली तुंहिंजी पाणी चाटेली थी वेंदी हली चिंता न कर माणे मञींदई पिणे मञींदोई तोखे राज मिलंदोई ऐं वरी तंहिंखां पोइ हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थी अथई अटल राज मां बि ॾींदोमांइ चई जेकी खपई ॾे मूंखे कंहिं ॻाल्हि जी घुरिज न आहे माना मूंखे ॻाल्हि सम्झाइणी का भॻवान जे दर्शन सां परमात्मा खे ॾिसण सां माण्हू जूं सभु इच्छाऊं गुम थी वेंदियूं आहिनि पर उन राम जो दर्शन कयईं त हुनजे मन में वरी इच्छा पैदा थी वई हली कंहिंजे मनुअ जे मन में भॻवान खे चई हाणे मूंखे तो जहिड़ो ॿारु खपे ऐं पुट मूंखे घणेई आहिनि धीअरूं मूंखे घणेई आहिनि सभिनी खे राज बाज ॾेई आया मां पंहिंजी सॼी सृष्टि एतिरी ठाहे आहियां हे सभु माण्हू मुंहिंजा ई आहिनि मानव मुंहिंजा पुट आहिनि मनु आहियां मां ही सभु मानव मुंहिंजा पुट आहिनि एतिरी वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजो वंश त कॾहिं ख़तमु थींदो ई कोन्हे पर तंहिं हूंदे बि तोखे ॾिसण खां पोइ वरी ॿी इच्छा थी आहे त वरी पुटु थिए हाणे तपस्या कयो आहे पर मुंहिंजी घरवारी आहे ॿई ग्रस्त छॾे आया आहियूं घर ॿार छॾे आया आहियूं राज छॾे आया आहियूं तुंहिंजे भॼन खां त कुझु खपंदो ई कोन्हे पर तोखे ॾिसण खां पोइ अलाए छो इच्छा थी आहे हे कीअं उबतो कमु थी वियो चई पर पोइ ठीकु आहे इच्छा थी त हाणे तोखे वरी इच्छा बि अहिड़ी हिसाब जी थी आहे जो असांखे सम्झ में ई नथी अचे तूं चए थो तो जहिड़ो मूं जहिड़ो किथां मिलंदो त माता कृष्णा खे बि काई इच्छा हुई कोन 4 पुट हुननि जूं शादी थी वई हुयूं 2 पुट ऐं 2 धीअरूं हुयूं ॿिन्ही जूं शादियूं थियल हुयूं चइनी जूं ऐं हिकिड़ो पुटु अलॻि बि थी वियो हिकिड़े पुट जी ॿी बि शादी थी वई हुई हिकु घरवारी मरी टेलराम जी घरवारी पहिरीं मरी वई ॿी अची वई हुन 2 बि शादियूं करे छॾियूं हा अञा छा खपे की हाणे मूंखे खपे कुझु न पर तव्हांखे ॾिसंदे मुंहिंजी थोरी दिलि थी आहे जी हाणे दिलि थी अथई त पोइ तोखे पूरी असांखे करणी पवंदी न तोखां पुछो ई आहे पाण ई गले में फासी विधी आहे तोखां पुछां छा खपई तूं वरी चईं थी त हाणे ॾियणो ई पवंदो हाणे असां जहिड़ा कोई ईंदो ई कोन्हे असां ई था अचूं ऐं 4 ईंदासीं 2 तुंहिंजे घर में ईंदासीं वरी के चइबो तुंहिंजूं ॿई आहियूं तुंहिंजूं ॿई से भी अथई सियाणियो
सालनि में उन्हनि खे बि ॿार कोन थियो। हाणे साईं 25 साल थी विया ऐं साईं टेऊंराम साहिब जो जनमु थियो। 25 साले खां पोइ माता कृष्णा खे ॿार ॼाओ। भेनरुनि खे ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजी माउ खे पुटु ॼाओ आहे, मूंखे भाउ ॼाओ आहे। हाणे घणनि खे भाउ ॼमे त ॿुधाए, मूंखे बि ख़बर कोन्हे। तव्हां वरी तव्हांजे संग में ॿारनि जे संग में मुंहिंजो बि मथो ख़राबु हूंदो आहे। हिकिड़ी छोकिरी हुई, उनखे भाउ ॼाओ। पोइ छा थी, छा भई चए, मेरे को भाई हुआ है, मेरी मम्मी को भाई हुआ है, मेरे पापा को भाई हुआ है, मेरी दादी को भाई हुआ है, मेरे दादा को भाई, सभिनी खे भाउर थिया आहिनि। थियो हिकिड़ो ई भाउ। मां चयो त भाई साईं टेऊंराम लाइ कोई ईअं जहिड़ी तरी ॻाल्हि न, ख़ुशी कई रवाजी तरह करे, पर 25 सालनि खां पोइ ॿार ॼाओ आहे। छा चयमि, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। ईअं त माण्हू त खणी कूड़ी सची आहे। ऐं चवंदा साईं टेऊंराम जे कूड़ी महिमा ॻाया न, हिकिड़ो संत हो, उहो छा सम्झाईंदो हो, भाई प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। भाई खाली नाला खणा, भाई बादाम, पिस्ता, काजू, हलवो, लड्डू, पेड़ा, रबड़ी, बर्फी, मलाई। हाँ न, माता में पानी अचे तो ॾिना थोड़ी आहिनि, ॾिनो कंहिंखे कुझु बि कान्हे, खाली नालो कूड़ो खयो आहे। तीअं तव्हां भाई गुरूअ जा कूड़ा गुण ॻायो। गुरूअ में गुण हुजे हिकु बि न, पर तव्हां गुरू कयो, गुरूअ जी कूड़ी महिमा ॻायो, उद्धार थींदो या न थींदो ॿुधायो? गुरूअ जी कूड़ी महिमा ॻायो, सची त चवां ई नथो, कूड़ी कूड़ी महिमा ॻायो। भाई हीअं आहे, हीअं आहे, फलाणो आहे, ढिगड़ो आहे, टीड़ो आहे, कुझु बि चओ। जीअं भाई पाणी आयो कोन तव्हांखे नाला खाली थिया, पर जे सचपच में ॿ खाली बादाम ॾियां, घणा बि न। या वरी साईं बादाम, पिस्ता, काजू हिकिड़ी नंढड़ी हेतिरी पुड़ी की ठाहे सभिनी खे ॾियां। चई अॼु दरबार में बादाम मिलिया भाई, केॾी ख़ुशी थींदी आहे। असल ते त ॾाढी ख़ुशी थींदी न। त साईं टेऊंराम जी मां त नकली ॻाल्हि त ॿुधायां, कोई चिंता न आहे, पर असली ॻाल्हि ई घणेई लॻी पई आहे, उहा ई कंहिंखे ख़बर कान्हे। मूंखे उन ॿुधाइण में ई खोड़ टाइम खपे, त नकली वरी छो ॿुधाईंदुमि। हाणे तव्हां ॿुधायो घणी ख़ुशी थियणु खपे 25 सालनि खां पोइ ॿार ॼमे, ऐं वरी साईं भेण खे बि ॿार न हुजे, अची ॾिसंदी मूंखे भाउ ॼाओ आहे। पुटु ॼमे न ॼमे, जेसि ताईं ॼमे ॼमे। 20 साल शादी कई थिया आहिनि, पर भाई चवंदी हाणे मूंखे मां वरी चयो पुटु तूं चिंता न कर, तोखे बि थींदई हिकिड़ो, वरी ॿिए तोखे बि थींदई। चइनी खे वरी साईं गॾु थियनि साल जी भाई 10 साल खां पोइ हुननि खे थिया। हुननि खे थोरो देरि थी, साईं टेऊंराम 10 साल जा थिया, तेसि ताईं वरी ॿिया 3 ॼणा तयारु थी विया। साईं गुरमुखदास, साईं सरवान महाराज ऐं साईं ग्वाललाल महाराज, सभु 10 साल बीह रहिया। ऐं साईं टेऊंराम साहिबु 10 साल जा बि थी विया हली, ऐं वरी सभिनी खां कीअं साईं हथ में ऊंचा अॻिते हली हलिया। साईं टेऊंराम जी महिमा हिकिड़ी अजीब आहे। पोइ हुननि छा कयो, प्रेम प्रकाश मंडल बनायो। मंडल
तव्हां जनम साखी पढ़ंदा ई आहियो। दाए खे घुरायनि भाई असांखे ॿार ॼावा वञ नियापो ॾेई अच नानाणनि में, नानाणा अची विया, भेनरूं अची वियूं, भेण विया अची विया, हा न साईं टेऊंराम जा भेण विया थिया, नाठी अची विया, सॼो कुटुंब सारो गॾु थियो। चई हाणे रोटीअ लाइ घुरायूं त ॿिए शहर मां, हाणे बड़ौदे में हुजे त वरी ॿिए हंधि न रोटी वारो घुराइबो आहे अहमदाबाद खां कोई हिते बि पहिरीं इहे खोड़ ईंदा हुआ जयपुर खां, ख़ुशहाल दास या प्रेमी ईंदा हिते अची रसोई मेलो जॾहिं बाबा जन कंदा न त उतां जयपुर खां ईंदा हुआ। हाणे त वरी अलाए कहिड़ा कहिड़ा राधा आहिनि, आऊं ई ॾिसी करे चवंदा आहिनि अलाए कीअं था रोटी ठाहिनि। हाणे काई आनंद वारी ॻाल्हि थी वई आहे, रोटी अहिड़ी ठाहींदा आहिनि तव्हां बि खाईंदा आहियो मां बि खाईंदा आहियां, ॾाढो आनंद अची वेंदो आहे। भले हू गुजराती आहिनि पर सिंधी रोटी ठाहींदा आहिनि। मां उस हरिद्वार में त प्रेमी आया, रोटी खाधनि, ख़ुशि थिया, चईंदा ते सिंधी राधा उहा अथव छा? सिंधी त कोन्हे, इहो ई आहे भइयो आहे यूपीअ जो। चई भई रोटी त अहिड़ी सिंधीअ जहिड़ी ठाही अथई। आऊं केरु आहियां, आऊं सिंधी आहियां न, आऊं सिंधी आहियां त रोटी सिंधी ठहंदी न। जॾहिं आऊं जॾहिं वई आऊं ॿियो कोई हुजां त ॿिए खे गुजराती हुजां त पोइ गुजराती रोटी खारायां। हाणे गुजराती थी विया त कॾहिं मिठी मिठी दाल खाराईंदोमांव, चिंता न कयो। वरी आऊं पंजाबी आहियां त छोला भटूरा, हा न, कढ़ी पकोड़ा, अहिड़ी भाॼी खाराई, जहिड़ो जहिड़ो हुजे। पर भाई अहिड़ो आनंद थियो न। साईं माना टेऊंराम साहिब जे पिता चेला चई भई रधण लाइ राधा मूं नवनि हालनि मां घुरायो, ॿिए शहर मां आयो, अची करे चई बाबा रध ठाहे सभिनी खे खाराइणो आहे। हेॾा महिमान थी वेंदा त राधाऊ खपंदो ई न, सॼे शहर खां। साईं टेऊंराम महाराजनि जो जनमु थियो, नरनि नारनि ख़ुशियूं मनायूं, ॾिसी सभिनी जी दिलि ठरी। खोड़ माण्हू ॾिसणु आया, भई 25 साले खां पोइ ॿार ॼाओ आहे, हली ॾिसी अचूं, एॾी ख़ुशी थी। हाणे साईं जन छा प्रेम प्रकाशी मंडल ठाहे सॼे हिंदु सिंध में ज्ञान जो उपदेश सभिनी खे ॾिनो। ज्ञान जो उपदेश ॾाढो ॾुखियो आहे जीवन में, सच जो उपदेश, ज्ञान जो उपदेश, इहो वरी ॾुखियो हर को न कंदो आहे। हर को ख़ाली ॿ गीत ॿुधाईंदो। मां तव्हांखे ॿुधायां भई हिकिड़ो भॻवान जी महिमा जो गानो ॿुधाए छॾियां। कंहिं भई भॼन हिकिड़ो कंहिं बि संत जो देवता, ख़ाली भई महिमा जो भॼन तुर ॿुधाए, जीअं न थींदा आहिनि, कोई भॻवान जे गुण जो भॼन। पर भई ज्ञान जो उपदेश ॿुधे, अहिड़ो वरी कोई जगत गुरु शंकराचार्य जीअं पैदा थियो न, सभिनी हंधि ज्ञान जो प्रचार कयो। ज्ञान जो प्रचार हर कंहिंखे ज्ञान में स्थिति बि न थींदी आहे, ज्ञान जा अधिकारी बि थोड़ा हूंदा आहिनि। ज्ञान कहिड़ो आहे भई पंहिंजे निज स्वरूप जो ज्ञान हुजे। साईं टेऊंराम साहिब आया, सभिनी खे पंहिंजे धर्म अपने कर्म धर्म सब भूले, सिंध देश के लोग प्यारे, पंहिंजे कर्म धर्म खे भुलिजी विया। भई कर्म असांखे छा करिणो आहे, उहो पंहिंजो धर्म छॾे ॿिए धर्म में पिया वञनि। साईं जन सभिनी खे चयो बाबा न, पंहिंजे पंहिंजे धर्म में रहो, परमात्मा सां प्रेम कयो। दुनिया में कंहिंसां प्रेम करण जी ज़रूरत कोन्हे। उहो परमात्मा तव्हांजो पंहिंजो निज स्वरूप आहे। परमात्मा कोई तव्हां खां जुदा न आहे। पोइ उन्हनि गुरु भक्ति कई, गुरूअ खां आसीसा वरितनि, कयो आसीस अमी सरतियूं निमाणीअ जे नसीबनि खे। अहिड़ी मूं ते आसीसा कयो जो मां ॿियो कुझु न, उन पंहिंजे महबूब परमात्मा सां वञी मिलां, उन परमात्मा खे पायां। अहिड़ी मूं ते आसीस कयो। ॿी मूंखे दुनिया जी ॻाल्हि न खपे। दुनिया खां वैराग रखी, परमात्मा सां प्रेम रखी, परमात्मा जे पासे हलिया, वेही करे पंहिंजो भॼन कनि, ज्ञान जो प्रचार कनि। ॿियो वरी साईं जन छा कयो, उन ज्ञान जे करे, उन ज्ञान सां साईं जन खे उहो अमर पद मिलियो। अमरापुर स्थान ठाहिनि, जेको अचे सो अमर थियो। अमर पद
परमानंद महाराज साईं टेऊंराम जी महिमा में भजन लिखियो त उन्हनि जिते किथे वञी सच का जा प्रचार करा। सच जो प्रचार इहो ॾाढो ॾुखियो थींदो आहे। सच कंहिंखे चवणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि न आहे। सच मिर्चां कूड़ गुड़ कूड़ कूड़ गुड़ है न कूड़ गुड़ पीर पैसा ज़ाल गुर जीवें आखे तीवें टुर न ईअं ॿुधल आहे। सच केरु चए त कंहिंखे वणंदो ई न आहे, पर साईं टेऊंराम महाराजनि ईअं सम्झो जीवन में सच जो प्रचार कयो। चाहे केर बि उन्हनि वटि आयो उनखे सची ॻाल्हि चवणी, ज्ञान जो उपदेश कयनि, सच जो उपदेश कयनि। जेको ॾुखे में ॾुखी ॻाल्हि सा टेऊंराम साहिबु कई। इन करे उन्हनि जो जीवन में शान आहे, मान आहे। ऐं अमरापुर स्थान टंडे आदम में वेही करे अहिड़ो आस्थान सुहिणो ठाहिनि जेको केरु ॾिसी आया आहिनि। जेके ॾिसी आया आहिनि मूंखे त वरी ॾिसण ते हाली हे ई असांजो अमरापुर स्थान खां सुठो घणो आहे। आनंद वारी ॻाल्हि लॻी पई आहे। पोइ साईं जन कहिड़ो आश्रम ठाहियो। जर मेरे झंगन में जर मेरे झंगन में
हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे, संसार सचो आहे कि कूड़ो आहे? ईअं पुछांव थो, संसार सचो आहे कि कूड़ो आहे? पोइ कूड़े में कीअं बाधाया? मुंहं सां चई तो कुझु न बणियो आहे, वेर विरोध छो तोखे वणियो आहे? वेठे रत छो रोई, भुली पए छाजे करे? आई सूरत सोई, भुली पए छाजे करे? तू परमात्मा जो स्वरूप हुई, संसार में दुखी छो थियो? कहिड़ी ॻाल्हि आहे? तोखे विश्वास कान्हे, माना निष्ठा कान्हे, पक कान्हे। साईं टेऊंराम साहिब संसार के चढ़े निष्ठा, ब्रह्म में निष्ठा हुई, भगवान में निष्ठा आई, भगवान में विश्वास हो। असांजो विश्वास थोड़ो मिड़ई, ये न विश्वास पूरो हो जे तो वरी छा कोई भगवान परे आहे छा असांखां? भगवान किथे आहे? विश्वास जे अंदरि। फल केरु ॾींदो आहे? विश्वास ॾींदो आहे, पर असांखे थोड़ो घटि आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं टेऊंराम महाराजनि पंहिंजे ब्रह्म में निष्ठा हुई, ब्रह्म जो ज्ञान ॿुधंदा हुआ ऐं पंहिंजे परमात्मा 24 ई कलाक उन समाधीअ में स्थित रहंदा। ईअं लिखियो, यत् यत् कर्म करोमि तदखिलम शंभो तवाराधनम। शंकर भगवान जो भगत हो, उन्हें चई त भाई ये आत्मा है न, या गिरजा है ऐं तूं पाण शंकर है। ऐं ईअं सम्झ जेको बि तूं कर्म करी थो, जे सम्झो हीअं घुमी थो, पंधु करी थो, उहो पंधु न आहे, उहा परिक्रमा आहे भगवान जी। पर तुंहिंजो जेतिरो विश्वास हुजे, जेतिरो तोखे वरी श्रद्धा हुजे, ओतिरो आनंद थींदो न। जेतिरो गुड़ विझबो ओतिरी शइ मिठी थींदी। इन में त काई ॻाल्हि ई कान्हे। त साईं टेऊंराम साहिब जी खे पूरो निश्चय हो, ब्रह्मनिष्ठ हूंदा हुआ, परमात्मा में निश्चय पको हूंदो हो, पोइ समाधीअ में स्थित थी वेंदा। दुनिया आहे छा बि पई करे, जीअं हलंदी तीअं हलंदी, तव्हां छा कंदा? कंहिंखे ताक़त आहे दुनिया खे हीअं जो हीअं करे छॾे? ट्रस्ट सां मस्तु न थियण वारी आहे। जेका ॻाल्हि थियणी आहे, अनहोनी होनी नहीं, होनी होए सा हो, ए हमारे संसार का नानक थर नहीं कोई। गुरु नानक साहब जो जेको थियण वारो सो थींदो, तूं हुनखे छा थो करे सघीं? तूं हिकिड़ो कमु करे सघीं थो, भॻवान जो भॼन, पर इहो न कंदा आहियूं। छाजे करिणो तव्हांखे छा आहे? भॻवान जो भॼन, इनखे छॾे बाक़ी सभु कंदा आहियूं। सभु न कयो, भॻवान जो भॼन कयो, पर ईअं वरी कंहिंखां पुॼंदो कोन्हे। त साईं टेऊंराम परमात्मा में पूरो निश्चय हो। लाल